संगत अस्सलाम वालेकुम। जी त आऊं आयो आहियां ईद खां नमाज़ खां पहिरियां पंहिंजे प्यारे भाउ इमरान अली गडाणी जी आराम गाह ते, जिते मूं दुआ घुरी, सेल्फी कढी, फोटू गुल निछावर कया। ईद खां नमाज़ खां पहिरियां हिते मां प्यारे भाउ मुंहिंजे इमरान अली गडाणी जेका क़बर मुबारक आहे हिते उहो दफ़न थियल आहिनि क़ब्रिस्तान रोड बराबर में। सभ खां पहिरियां मां अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त आहियां कामरान टियो मूंसां गॾु आहे मुज़फ़िर ख़ान टियो। असां हींअर वञी रहिया आहियूं ईदगाह जे तरफ़, जिते असां ईद उल उज़ा जी नमाज़ अदा कंदासीं ऐं अव्हांखे बि उतां जा मंज़र ॾेखारींदासीं। ऐं जुड़िया रहजो असांजो यूट्यूब चैनल कामरान टियो ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे दॿाईंदा, जीअं त अॼु अव्हां मुंहिंजे परस्तारनि प्यारनि फॉलोवर्सनि खे ईद उल उज़ा जे मौक़े ते, पुरमुसर मौक़े ते अव्हांखे इहे दिलि जी गहराइनि सां ईद उल उज़ा जी लख लख वाधायूं पेश कजनि थी पयूं। मूंसां जुड़िया रहजो। नेक्स्ट टाइम हलूं था अॻिते। हर को बिठा आहिनि हिते, हेॾां फोटू बोटू कढंदा। मां सां हे फोटू बोटू कढंदा विया। हेॾे मुज़मिल आहे संभरी तयार थी ओके थी आयो आहे। हे फोटू कढंदा विया, ॾिस त इलाही मखलूक ॾिस। फोन कैसी दऊं कारी दे पे सकुर चाबी लाए। हाँ गाड़ी पार्किंग दे हेडा है। दोस्तों असां हिन वक़्तु पहुची चुका आहियूं ईदगाह में, जिते ही वेठा आहिनि सभई असां खां पहिरियां वरड़ा ओड़े पाड़े जा जेके माण्हू ईद उल उज़ा जेको आहे हिते ईदगाह नमाज़ लाइ सभु पहुता आहियूं। ऐं मौलाना नज़ीर अहमद तादी तकरीर करे रहियो आहे ऐं असां साम्हूं ॾिसी रहिया आहियूं। जी त असां बि हिन वक़्तु वेठा आहियूं ईदगाह में नमाज़ जे इंतज़ार में। सभई माण्हू वेठा आहिनि नमाज़ जे इंतज़ार में। असां बि हींअर नमाज़ जे इंतज़ार में वेठा आहियूं। ऐं मूंसां गॾु मोहम्मद मूसा डयो वेठो आहे। ॿई मोहम्मद मूसा डया वेठा आहिनि मुंहिंजी साइड में। हींअर जेका नमाज़ लाइ उथी बीठा आहियूं। हाणे हींअर जेका सो नमाज़ थींदी ऐं मुंहिंजे बेक में तमामु ॾिसी सघां वॾे अंग में जेके माण्हू आहिनि ॻोठणा हिते मौजूदु आहिनि। ईद उल उज़ा जी नमाज़ जे हिते अदा कंदासीं। नमाज़ अदा थींदी, उनखां पोइ जेके भाकुर पाए मिलंदा, सभिनी खे ईद जूं वाधायूं ॾींदा हिक ॿिए खे। मुंहिंजे बेक में ओड़े पाड़े जा मौजूदीन बि बीठा आहिनि ऐं मुंहिंजी साइड में ॾिसी सघो था पिया। असीं हींअर नमाज़ जे लाइ ईद उल उज़ा जी नमाज़ जे लाइ उथी बीठा आहियूं ऐं मुकमल नमाज़ जे लाइ तयारु आहियूं। दोस्तो हीअं त नमाज़ असां अदा करे चुका आहियूं। हींअर मौलाना नज़ीर अहमद काज़ी जेको आहे ख़ुतबो चई रहियो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुसलमान की मदद करना, रज़ा के मजरूर मुसलमान की मदद करना, अल्लाह दोस्त मुजाहिदीन की मदद नुसरत करना। या अल्लाह दुनिया का सारा काफिर जो कि मुसलमानों के मारा जो करते हैं अल्लाह करना। बरतानिया रूस के दुनिया का सारा काफिर जो कि मुसलमानों के मारा जो करते हैं, मुसलमान की मुसारा जो करते हैं अल्लाह इन सारे काफिर के तबाह बर्बाद करना। इनका पाकिस्तान की हिफाजत करना, इनका पाकिस्तान जानवरों के जोरों में टकराव का ईद नमाज़ पढ़ी थे, संगत मिलिया थे। दोस्त हर को पाण मिलंदा, मिली पिया।
अरे इधर भी मेरी छाती भी दे गया मिले तो कौन इधर हमारा सही भाई ठीक हमारा बैठे जबरदस्त भरता है मुझे कट करे पंहिंजे वॾड़नि सां ईद निमाज़ जी निमाज़ खां पोइ असीं हिते सभु हिक ॿिए सां ईद निमाज़ भाकुर पाए मिली रहिया आहियूं। तव्हां ॾिसी सघो था वॾड़ा हिक ॿिए सां पाण में भाकुर पाए मिली रहिया आहिनि। साईं मौलाना नज़ीर अहमद कादी बि परियों बीठो आहे, उहो बि सभिनी सां मिले पियो साईं सां। असां बि हींअर जेको आहे भाकुर पाए मिलंदासीं ऐं साईं खे दिलोज़ा जी लख लख वाधायूं मुबारकूं ॾिनियूंसीं, भाकुर पाए मिलियासीं ऐं हींअर सभिनि सां मिलूं पिया। हिते ॾिसो सघो पिया इहो अब्दुल जब्बार डयो जंहिंसां भाकुर पाई दिलोज़ा जी निमाज़ पढ़ियो सॼण डयो, ज़ाहिद अली डयो ऐं जेके सभई असांजे ॻोठ जा मोहद्दीन माण्हू आहिनि, मुमताज़ डयो सॼण डयो भाकुर पाए मिलनि पिया ऐं मामो मुंहिंजो ग़ुलाम मुस्तफ़ा डयो उन सां मूं भाकुर पाए मिलियुसि ऐं मुख़्तलिफ़ असांजे ॻोठ जा वॾेरा जंहिं उहे मिलियासीं। हाणे असांजो सफ़र जेको आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर क़ब्रिस्तान जी तरफ़ असांजे वॾड़नि जे आबाबनि ॾे जारी आहे। हींअर असां निमाज़ पढ़ी करे इनखां खां निकिरी क़ब्रिस्तान ॾे वञूं पिया, जिते उतां बि अव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं मूंसां गॾु जेको आहे आसन डयो ऐं मुंहिंजो वॾो मासात आहे ऐं शकील अहमद डयो, उहो मूंसां गॾु आहिनि। असां हींअर जो असांजो जेको सफ़रु आहे उहो जेको आहे क़ब्रिस्तान ॾे पंहिंजे वॾड़नि ॾे जारी आहे। जी दोस्तों, असां हिन वक़्तु क़ब्रिस्तान ते पहुची चुका आहियूं ऐं हिते असां बीठा आहियूं चाचे वारनि जे इंतज़ार में, जेके उन कार में गुल रखियासीं, गुल खणंदासीं ऐं अव्हांखे ॾेखारींदासीं हितां जा मंज़र ऐं जेको आहे मुकमल तयारु जो असांजो यूट्यूब चैनल कामरान टे उनखे सब्सक्राइब फॉलो कंदो ऐं जेको आहे सो अॻिते असां सां जुड़ियल रहंदो जो वधीक वीडियोस अव्हां ते पहुची सघनि। असां हिन वक़्तु इंतज़ारु कयूं पिया चाचे वारनि जो कटण लाइ। इहे सभु गॾु थिया, हाणे सॼो ॻोठु गॾु थियो आहे। व्लॉग सॼो ॻोठु गॾु थियो आहे क़ुर्बानी जे मौक़े ते। हा, क़ुर्बानी कई थी आहे एकदम वारा अॼु ॾिसो लतीफ़ कीअं लत आणे थो पियो। लतीफ़ तयारी आहे लत आणे थो पोइ है ना यूट्यूब ला भरजे तो पियो मैं मोकले जने देख रात तो कोण कोई होता ही बाहर ॾिसो हे कुर्बानी जे मौके ते हेॾां हे कासाई पुॼी आन इहो छा कंदी छा चए थो तक इहो छा कंदी रसो ॿधेसि थो पियो ठोके लत ॾिसूं कीअं ठोकबी आहे
आगे ऊपर है, आगे ऊपर है। और आए भाई चाचे तो हाँ अगट आयो काढो वांदो है अगट वधे पियो उथे भी नथी ना हे तबा छुरी ते दी कोने हे छुरी वट बहु खादे में पांजी बस कुर्बान थी वाला जने जल्दी मोटो पास दे रसो करिए परे चलो रसे लुके दे कापी के लुको लुको काडू लका पगो परे रखो रबो छिरक चो परेंदोड़े तो हाय तो जल्दी ताका रत्त को कटो रत्त को बाहर कटो से वही राबाया बैठो अच्छा तेरा तो यार वो इशारा करे सॉरी सॉरी चेस रबो सरू करे से जी दोस्तों जानवर के ज़िबातियों में के ज़िबातियों आनी भाई पुट रहा करन का सो ते बिठा सी ते मजा करन पे खिला मले पई सो दोस्तों इन वक्त ढोर के में के पास सीर अची चुकी है वधी कई दोस्त वीडियो में गालान पे ख्याल कर लतीफ ए जे पासो ये असन गोठ नई बुड में जो पंहिंजे गोठ में असां हींअर वरी पहुता आहियूं प्यारे भाउ रियान चाचड़ जो ताक ते जिते असां लस्सी या ॿ जग पीता रियान के हथ में लस्सी आहे पर साम्हूं ॾिसी सघो था लस्सी घुराई अथसि ऐं उनखां पोइ गोश्त सां जेको आहे असां मानी खाधीसीं वॾो इंजॉय कयोसीं हितां जा दोस्त उनजा भाइर मिट माइट सभई हिते वेठल आहिनि जी दोस्तों असां उतां करियान वारी खां निकिरी करे असांजो सफ़र जेको आहे सखर तरफ़ आयो असां हिन सखर पहुची चुका आहियूं सखर जेको लबे मेरान ते ईद ॾियारे ते सिंधु दरिया जे किनारे ते पहुता आहियूं हीअ सिंधु दरिया जा मंज़र आहिनि जिते ॿेड़ी हले पई रियान ते चलूं मां जर ॿेड़ी ते आऊं कोन हलंदो मूंखे डुबी लॻंदो आहे दोस्त वाह करनि पिया हिते बीठा आहिनि ऐं ॾिसो पिया हेठि साम्हूं पार्क में हेठि माण्हू वेठा आहिनि लबे मेरान जो इलाइक़ो आहे हिते असीं हिते मौजूदु आहियूं रियान भाई ॾाढा वस कया जे अच ॿेड़ी ते हलूं मां यार ॿेड़ी ते आऊं कोन हलंदुसि मूंखे डुबी लॻंदो आहे हींअर जेको आहे रियान भाई अकेलो पंहिंजे शहर जेको आहे सो सफ़र कंदो सिंधु दरिया में अंदरि साम्हूं ॾिसो सिंधु दरिया जी मौज मस्तियूं लहरूं तव्हां ॾिसी सघो था पिया केॾी रौनक माशाल्लाह सिंधु दरिया हीअं पंहिंजी मौज में वहे पियो
ईद जो ॾियारो हुयो रियान पंहिंजी मस्ती में पाणी पी साम्हूं ॾिसो थधो पाणी पीए थो पियो असां यार ॾिघ लॻंदो ॿेड़ी ते वेंदा कोन पर वेंदा आहियूं क़िस्मती पर हाणे हिननि जी पाणी तमामु घणो हुयो ॾिघ थो लॻे हीअ परियां सैर करनि पिया हेॾां हीअ जेको साम्हूं जेका रियान हेॾां अची चुको आहे वरी वापसी ते हीअ वापसी मोटी आहे रियान तव्हां ॾिसी सघो था घुमी चकर वञी करे सिंधू दरिया में ॾाढो मज़ो वॾो हिकिड़े ॾियारे तमामु ख़ुशी थी हेॾां रियान साम्हूं लथो आहे ॿेड़ी तां ॾाढो इंजॉय करे आयो असांखे यार मिस थी वियो रहिजी वियो कोन जेका घुमी सघियां थी ॿेड़े ते पर साम्हूं रियान जा पोज़ ॾिसो कीअं पोज़ पियो हाणे रियान मथे आया हिन ॻाल्हि रियान हाणे उहो टैक्सी वारे खे 100 रुपया 150 रुपये पैसा ॾिना हुनखे पैसा ॾिना हाणे लहे थो लही आयो आहे रियान ॾाढो इंजॉय कयो तमामु डबल मज़ो असां उतां निकिरी आया आहियूं असां हींअर वञूं पिया गोल गप्पा खाइण उतां पानी पूड़ी जेके चवंदा आहिनि सिंधी में तो असां त गोल गप्पा चवंदा आहियूं तव्हां अलाए छा चवंदव वधीक मां मूंखे कमेंट्स करे ॿुधाइजो उहे बि तव्हांखे ॾेखारियूं पिया हींअर असां पहुता आहियूं सिंधू दरिया जे कप ते जिते रियान भाई जे साम्हूं IBA जो स्कूल हुयो जिते उहो IBA में पढ़ंदो हुयो हे दरिया हुआ परियां मवेशी मंडी लॻल हुई ऐं सिज लहण जा ख़ूबसूरत मंज़र हिते असां पंहिंजे टिकटॉक वीडियो ठाहिया बीठा हुआसीं रियान भाई वीडियो पियो ठाहे भरे पियो सो तमामु इहे सिज लहे पियो सिज लहण जा ख़ूबसूरत मंज़र सिंधू दरिया जे किनारे ते हीअ भाई रियान जो मूं वीडियो ठाहियो हुयो ऐं बहितरीनु ख़ूबसूरत वीडियो आयो तमामु बहितरीनु सीनारिटी हुई सो हीअ असांखे त ॾाढो इंजॉय कयोसीं मज़ो अची वियो ईद जे ॾियारे सो दोस्तो तव्हांखे बि ईद जे ॾियारे ते मज़ो आयो न आयो उहो बि अवी पंहिंजो जेको आहे सो कमेंट्स करे ॿुधाइजो अवां किथे किथे घुमिया किथे न घुमिया उहो बि कमेंट्स करे ॿुधाइजो असां गॾु जेको अमाल चांडे मौजूदु ऐं रियान भाई उहे 3 ॼणा आया कार पंहिंजी दोस्ती असां घुमिया फिरियासीं इंजॉय कई बहुत उर्दू अचे सो ॾाढो मज़ो कयोसीं ख़ुशी कईसीं इंजॉय कयोसीं ऐं टिकटॉक वीडियो ठाहियासीं हिते जेको आहे सो बीठा हुआसीं हींअर जेको आहे सो असीं पहुता आहियूं घंटाघर ते जिते असां हिते वेठा हुआसीं फालूदे जे इंतज़ार में फालूदो खाईंदासीं सो उहो बि अव्हांखे ॾेखारियूं पिया हिते वीडियो टिकटॉक ठाहियोसीं पिए तमामु बहितरीनु मज़ो हुयो साहिबु वॾो अलाह जे करम सां इंजॉय कयोसीं ॾाढो ख़ूब इंजॉय कयोसीं हीअ असांजी टिकटॉक ठहियूं त वरी मां छोकिरो नंढो ॾिठो अचे सो असांजे लाइ हींअर ठही अची वियो आहे फालूदो बहितरीनु VIP ठंडो ऐं मिठो तमामु बहितरीनु क्वालिटी में सफ़ाई सुथराई हीअ तव्हांखे मिलंदो घंटाघर बिल्कुलु साम्हूं शाम जे टाइम ते बिल्कुलु साम्हूं तव्हां ॾिसो असां हिन सां गॾु हुन लाइ चांडियो ड्राइवर ऐं असांजी पंहिंजी गाॾी जा दोस्त आहे असांजो प्यारो भाउ आहे ऐं रियान भाई बि साम्हूं वेठा पुॼी विया असां हाणे इंजॉय कयूं पिया फालूदे खे खायूं पिया तमामु बहितरीनु मतिलबु फालूदो थदका ठंडे 5 सेकंड पर इंजॉय कयो दोस्तो असां हींअर सखर खां वापसी वञूं पिया पंहिंजे ॻोठ तरफ़ ऐं राति थी वई असांखे त तमामु घणी राति थी वई हुई असां पंहिंजे ॻोठ रहियासीं ऐं राति जो वरी हिकिड़े ॿिए दोस्त ॾे रहियासीं असां हाणे सुबुह सां उतां वरी वापसी रियान वारा पंहिंजे घर वेंदा ऐं पंहिंजे घर वेंदुसि अमाला चांडियो पंहिंजे घर वेंदो असां ॾाढो ख़ूब इंजॉय कयोसीं हीअ आहे असांजे ॻोठ जो असां कंहिं ॿिए दोस्त जे उताक ते रहियासीं वञी करे राति जे टाइम ते उतां सुबुह जे टाइम वापसी जा ई ख़ूबसूरत ॻोठाणा मंज़र आहिनि ॻोठ जे फ़सुल कम जे फ़सुल हुयो बहितरीनु मंज़र आहिनि जिते असां हींअर असांजो जेको सफ़रु ख़तमु थी चुको आहे असांजे पंहिंजे घरनि ॾे सफ़रु हिन वक़्तु रवां आहे